मश्क नंबर 1 एंड ब। सवाल नंबर 4 है जो 5/7 ज़रबिया 3/7 प्लस 7/3 बराबर है 5/7 ज़रबिया 3/7 वादू 5/7 ज़रबिया 7/3। हाँ असां 5/7 पहिरियों ब्रैकेट छॾाईंदासीं। ब्रैकेट में एलसीएम कढंदासीं 7 जो असां एलसीएम उन जो ईअं कढंदासीं जेको वॾो अदद आहे ऐं उन खे नंढो अदद लॻे। सही आहे। हाणे 7 खे नथो लॻे टिको खोड़ो, वरी 7 खे जे नथो लॻे त उन जो खोड़ो वधाईंदासीं। अगरि 7 7 ॾिसो था 14 14 खे लॻे थो टिको खोड़ो नथो लॻे, वरी वधाईंदासीं। अगरि 7 ॾिसो था 14 3 7 21। हीअ असांजो शॉर्ट फॉर्म आहे या सम्झो त ट्रिक आहे नंढी आम भंजो वधि मालूम करणु। न त असां जुज़न वसील मालूम कंदासीं। सही आहे न। उहो आहे किताबी तौरु असां जुज़न वसील मालूम कंदा आहियूं, पर हिते असां जुज़ा कोन था सिखूं, नंढी आम भंजो वधि सिखूं था त असां हिते ट्रिक बि यूज़ कंदासीं कीअं हिसाब कबा आहिनि जल्दी जल्दी। सही आहे। 7 जो खोड़ो 3 खे घणा दफ़ा लॻे थो? 7 जो खोड़ो 21 खे घणा दफ़ा लॻे थो? 21 खे 3 दफ़ा लॻे थो। त इन छेद जे मथां अंश खे ज़रब ॾींदासीं 3 सां। 3 × 9 प्लस जी निशानी आहे त प्लस जी निशानी ॾींदासीं। माइनस जी हूंदी त माइनस जी ॾींदासीं। सही आहे। 3 जो खोड़ो हाणे 21 खे घणा दफ़ा लॻे थो? 7 दफ़ा लॻे थो। 7 7 49। हाणे वरी हिते ॾिसंदासीं कहिड़ो बि अहिड़ो खोड़ो हुजे जो मथे अदद खे बि लॻे हेठि अदद खे बि लॻे, भले आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे। अहिड़ो अदद हुजे जेको हेठि अदद खे आम्हूं साम्हूं हेठि अदद खे ऐं मथे अदद खे आम्हूं साम्हूं या क्रॉसिंग में लॻे। आम्हूं साम्हूं इन खे लॻे थो को बि अहिड़ो खोड़ो हुजे 5 खे बि लॻे 7 खे बि लॻे या 7 खे बि लॻे 3 खे बि लॻे या 3 खे लॻे या 7 खे बि लॻे या 7 खे लॻे 5 खे बि लॻे। इन में कोन थो लॻे त पोइ आम्हूं साम्हूं ज़रब कंदासीं। ऐं ट्रिक 15 7 7 49 वाधू जी निशानी, त वाधू जी निशानी ॾींदासीं। बाड़मास जी रूल आहे त पहिरीं ब्रैकेट पोइ ज़रब। पहिरीं वाधू कोन कंदासीं, पहिरीं ज़रब कंदासीं। हाणे इन खे तव्हां पहिरीं न पढ़ियो आहे त बाड़मास रूल सम्झी पोइ ही हाणे पूरा लॻियो। सही आहे न। पोइ हिन हाणे पूरनि जे सवालनि खे सम्झणु आसानु थींदो तव्हांखे, उन खे सम्झो। हाणे कहिड़ो बि अदद अहिड़ो खोड़ो हुजे जो हेठि मथे खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे। हाणे 7 जो खोड़ो इन खे बि हिकु दफ़ा लॻे थो, इन खे बि हिकु दफ़ा लॻे थो। हीअ 5 × 5 5 1 × 3। हाणे असां इन जो नंढी आम भंजो वधि कंदासीं। इन पोइ न 5/7 ज़रबिया नंढी आम भंजो वधि ऐं 49 9 58 21। सही आहे। बराबर आहे। हाणे हिननि जो नंढी आम भंजो वधि कढंदासीं। ऐं 3 49 49 हा घणा थिया? 98 98 खे 3 जो खोड़ो नथो लॻे। 3 49 49 ज़रबिया 3 9 × 27 27 ॿ मथे 4 × 12 12 ॿ 14 147। त हाणे हिते नंढी आम भंजो वधि थियो 147। सही आहे। ऐं घणा दफ़ा लॻे थो 147 खे? 49 49
147 घणा दफ़ा लॻे थो? 3 दफ़ा लॻे थो। इन खे 3 सां ज़रूरु ॾींदासीं। 3 15 45 वाधू जी निशानी आहे, वाधू जी निशानी ॾींदासीं। 3 जो खोड़ो 147 घणा दफ़ा लॻे थो? 49 दफ़ा लॻे थो, त हिन खे 49 सां ज़रूरु ॾींदासीं। ईअं 5 45 5 आयो 4 मथे 4 5 20 20 4 24 सही आहे। हाणे अहिड़ो हुजे हेठें खे अहिड़ो खोड़ो हुजे जो मथे खे ऐं हेठें खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे। हिते कोन थो लॻे त असां ज़रूरु ॾींदासीं मथे खे मथे वारे सां, हेठें हेठि वारो। 5 40 0 आयो 4 मथे 5 25 25 4 29 90 भाङे 1 7 7 7 14 हिते बि इन खे वाधू कंदासीं। 5 में 5 10 0 आयो 1 मथे 4 4 8 1 9 10 147 रही बराबरि 4।